माई खैरा जे बारे में। माई खैरा त हिन दुनिया मां वफ़ात करे वई, लेकिन माई खैरा जे लाइ जेको शख़्स ॻणतीअ में हुयो, जेको शख़्स माई खैरा जे एक्सीडेंट जो ॿुधी रोए पियो, उन शख़्स जे ज़िंदगी जे बारे में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, सिंध टीवीअ में ऐं सिंध में ड्रामनि जे अदाकारीअ में जे अगरि माई खैरा जो नालो कढियो वञे त पोइ ड्रामा इंडस्ट्री बेमानी थी वञे ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ जो को वजूद नथो रहे। अहिड़ो बहितरीनु सिंध जो अदाकार हुयो माई हुमेरा चन्ना, जंहिंजो नालो हुयो ऐं उनखे माई खैरा जे नाले सां सॾियो वेंदो हुयो। दोस्तो, माई खैरा जो जॾहिं एक्सीडेंट थियो, जेको आहे सो नवाबशाह काज़ी अहमद जे बाईपास वटि, त बस जेको आहे सो सदोरो इंतिहाई घणो परेशान थियो। सिंध जा जेके ॿिया गुलकार हुया, सिंध जा ॿिया जेके ड्रामनि जा अदाकार हुया, उहे त तमामु घणो परेशान हुया, लेकिन सदोरो ख़ासि करे हिकु तमामु घणो माई खैरा जे लाइ परेशान हुयो। माई सदोरे सां गॾु, माई खैरा सां गॾु सदोरे इलाही सारा फिल्मनि में ऐं ड्रामनि में बि हिसो वरितो। माई जॾहिं जेको आहे सो खैरा दाख़िल हुई कराची इस्पताल में, त सदोरो उते बि जेको आहे सो माई जेको आहे सो खैरा जे लाइ परेशान हुयो, रोए पियो ऐं जेको आहे सो सिंध वासियुनि खे दुआनि जो अपील पियो करे त कहिड़े बि तरीक़े सां माई खैरा बची वञे, लेकिन माई खैरा उन एक्सीडेंट खां पोइ न बची सघी। माई खैरा जा जेके पसलियूं हुयूं, पासलियूं, उहे धकु लॻण सबबु भॼी पयूं 3 खां 4। पोइ इन जे करे धकु हिकु मुंहं ते लॻल हुयो माई खैरा खे, इन जे करे माई खैरा न बची सघियो। लेकिन सदोरो जेको आहे सो तमामु घणो परेशान हुयो माई खैरा जे लाइ ऐं रोई दुआऊं पियो घरे। उन जा खोड़ सारा उन टाइम ते वीडियो सोशल मीडिया ते बयान साम्हूं आया, मीडिया ते साम्हूं बयान आया त मां ॾाढो जेको आहे सो रोए पियो माई खैरा जे लाइ ऐं दुआनि जो दरख़्वास्त पियो करे। त दिलरुबा जेको आहे सो हिकु बहितरीनु सदोरो सिंध जो हिकु दिलरुबा फ़नकार ऐं अदाकार हुयो ऐं हिकु रहम दिल ऐं हिकु बहितरीनु अदाकार हुयो, जंहिंजे लाइ सभिनीनि जे लाइ क़ाबिल एतिराम हुयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त।